बोल भाभी वसन गोट की जय। शहनशाह परुषा साहिब आयो लाल कयो झूलेला हो अज खेल दिल जा जाम थी वया अज खेल दिल जा जाम थी वया करे तमाशा बदनाम थी वया काली भी जाने गाल जहान जी छाहे व्योतहाल ताखे मुल्क जो बुदाए व्योतहाल ताखे दिल जो बुदाए व्योतहाल ताखे बंबई जो बुदाए मिठो मिठो गल दिलदार थी वया जान जान चई कूड़ा प्यार थी वया मिठो मिठो गल दिलदार थी वया जान जान चई कूड़ा प्यार थी वया हिकड़ा जे हुआ करदार थी वया पंहिंजे मतलब जा यार थी वया पंहिंजे मतलब जा यार थी वया कहिड़ो संसार हाणे ओ छा ॼाणूं छा जाणू दुनिया जा रंग वसण घोट थो जाने छा जाणू दुनिया जा रंग वसण घोट थो जाने छा जाणू दुनिया जा रंग वसण घोट थो जाने छा जाणू दुनिया जा रंग हाल तो ॾिसे मुंहिंजा साईं सबके संभाल मुंहिंजा साईं हाल तो ॾिसे मुंहिंजा साईं राह तूं ॾेखार मुंहिंजा साईं हाल तूं ॾिसे मुंहिंजा साईं सबके संभाल मुंहिंजा साईं हाल तूं ॾिसे मुंहिंजा साईं राह तूं ॾेखार मुंहिंजा साईं मां थोड़ो ॻाल्हाए करे इन कलाम खे ज़रूर तव्हांजे लाइ डिफाइन कंदुमि त हिन कलाम जो असली मतिलबु छा आहे नशे में पया इंसान जा कूड़े कपट जगण ही कम थिया फरेब में वञे जवानी तिन जी नसीब विञाए दर दर भटकिया नसीब विञाए दर दर भटकिया वसनाए दर दर भटकिया और नशे में पया इंसान जा कूड़े कपट जगण ही कम थिया फरेबन में वञे जवानी तिन जी नसीब विञाए दर दर भटकिया नसीब विञाए दर दर भटकिया नसीब विञाए दर दर भटकिया ॾिसो हाणे हर पासे ॻाल्हि हुलजी ॾिसो हाणे हर पासे ॻाल्हि हुलजी नियत माण्हुनि जी वई आहे खुटिजी नियत माण्हुनि जी वई आहे खुटिजी ॾिसो हाणे हर पासे ॻाल्हि हुलजी नियत माण्हुनि जी वई आहे खुटिजी ज़मानो भलो ही नाहे ओ छा ॼाणूं छा ॼाणूं दुनिया जो रंग वसण घोट थो जाने छा जाणू दुनिया जा रंग वसण घोट थो जाने ॼाणूं दुनिया जा रंग वसण घोट थो जाने दुनिया जा रंग वसण घोट थो जाने हाल तूं ॾिसे मुंहिंजा साईं सबके संभाल मुंहिंजा साईं हाल तूं ॾिसे मुंहिंजा साईं राह तूं ॾेखार मुंहिंजा साईं ओ
असांजा पंहिंजा सब बिछड़िया है। ये खास लाइन विरांगे खां पोइ हिकिड़े पासे जेको असांजो सीनियर वेठो आहे ऐं हिकिड़ो हुन पासे वेठो आहे, सम्झणो आहे हुन ॻाल्हि खे। असांजा पंहिंजा सब बिछड़िया है, असांजा पंहिंजा सब बिछड़िया। हो घर ऐं दड़ा छॾिजा, घर ऐं दड़ा छॾिजा, तिंजा हाल ख़बर तई छा है, तिंजा हाल ख़बर तई छा। पंहिंजो मुल्क छॾे आया आयूं, पंहिंजो शहर छॾे आया, पंहिंजो मुल्क छॾे आया आयूं, पंहिंजो शहर छॾे आया, पंहिंजो मुल्क छॾे आया आयूं, पंहिंजो शहर छॾे आया, पंहिंजो मुल्क छॾे आया आयूं, पंहिंजो शहर छॾे आया। हो लंघणो पए बॉर्डर जे, लंघणो पए बॉर्डर जे, हाय मूंखे घर वञणो आहे, मूंखे सिंध वञणो आहे। पंहिंजो मुल्क छॾे आया आयूं, पंहिंजो शहर छॾे आया, पंहिंजो मुल्क छॾे आया आयूं, पंहिंजो शहर छॾे आया। अचो मां थोड़ो डिफाइन कयां हिन कलाम खे, तव्हां सम्झणु चाहींदो न हिन कलाम जो असली मतिलबु छा आहे। ॾाढो प्यारो लिखियलु आहे, मुंहिंजे कज़िन्स जो लिखियलु आहे इहो कलाम। मिठो मिठो ॻाल्हाए दिलदार थी विया, जान जान चई कूड़ा प्यार थी विया। अॼुकल्ह जो जेको प्यार आहे यंग जनरेशन जो, मां ॾाढो प्रैक्टिकल ॻाल्हाईंदो आहियां। जब पहली बार लड़का लड़की मिलते हैं तो क्या बोलते हैं, पहले कितना मीठा बात करते हैं, किडो मिठो ॻाल्हाईंदा आहिनि हिक ॿिए सां। थोड़ो अॻियां वधंदा, ठीकु आहे तूं मुंहिंजी जान आहे, तूं मुंहिंजी हीअं आहे, तूं मुंहिंजी हूअं आहे। व्हाट्सएप ते फेसबुक ते यको ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। ओके, जान जान चई कूड़ा प्यार थी विया, पर असली प्यार कहिड़ो आहे? हिकिड़ा जे हुआ घरदार थी विया। उन जान जान जे चक्कर में असांजा जेको असली प्यार, असांजा माता पिता, असांजा वॾा जिन असांखे जन्म ॾिनो, जिन असांखे पालियो पोसियो, असां उन कूड़े प्यार जे चक्कर में असली प्यार खे छॾे ॾींदा आहियूं। हिकिड़ा जे हुआ घरदार थी विया, कहिड़ो संसार आहे हाणे, छा ॼाणो दुनिया जा रंग वसण घोट थो ॼाणे। छा ॼाणो हिन दुनिया जा रंग वसण घोट खे ख़बर आहे त कहिड़ा रंग आहिनि ऐं कहिड़ा रंग थींदा अॻिते। अॻियां नशे में पिया इंसान अॼु जा, अॼुकल्ह जो नशो, दारूअ जो नशो, ड्रग्स जो नशो, सिगरेट जो नशो, अफीम जो नशो, असांखे भक्तीअ जो नशो, भजननि जो नशो, पर ये असली नशा है, ये असली नशा है, ये करना चाहिए। भजन कीर्तन वाला नशा, वो नशा तो ऐसा क्या नशा जो रात को पिया सुबह उतर गया, रात जो पीतो सुबह जो लही हो। असली नशो तो इहो 24 कलाक लगल हुजे न, उन इबादत जो नशो, उन साईं जो नशो। नशे में पिया इंसान अॼु जा, नशे में पिया इंसान अॼु जा, कूड़ ऐं कपट जा घणे ही कम थिया। छा थियो अॼु जे ज़माने में त इंसान का माण्हूअ जी जेतिरी कमाई कान्हे ओतिरा ख़र्च आहिनि। अरे उहो ख़र्च जी पूरत करण लाइ इंसान छा कंदो? कूड़ कंदो, कपट कंदो, फरेब कंदो। पहिरियों कीअं हूंदा हुआ, असांजा वॾा कमाईंदा हुआ, 1000 रुपयो कमाईंदा, 200 ख़र्च कंदा, 800 साइड में करे रखंदा हुआ फ्यूचर जे लाइ। लेकिन अॼु छा आहे, 1000 कमाईंदासीं, 1500 500 ॿाहिरां वठी करे ख़र्च कंदा, त हाली त कर पोइ ॾिसूं था पिया छा थींदो। नशे में पिया इंसान अॼु जा, कूड़ ऐं कपट जा घणे ही कम थिया, फरेबन में वञे। कितने लोग मैंने देखे हैं, केतिरा माण्हू ॾिठा आहिनि जेके पंहिंजे ऑफिसिस मां कूड़ ॻाल्हाए करे पैसा वठी ईंदा आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि भई मुंहिंजी माउ जी तबियत ख़राबु आहे, मुंहिंजे पीउ जी तबियत ख़राबु आहे, ख़बर पई राति जो डिस्को में वठी नशा था कनि पिया, दारू था पीअनि ऐं मौजू था कनि पिया। चओ राम, सभई चओ राम। अहिड़ा जाम माण्हू तो हिन संसार में, हिकु कलयुग आहे। कूड़ ऐं कपट जा घणे ही कम थिया, फरेबन में वञे जवानी तिन जी,
नसीब विञाए दर दर भटकिया। ॾिसो हाणे हर पासे ॻाल्हि हुलजी, नियत माण्हुनि जी वई आ खुटजी। ख़बर पवंदी आहे न, को 500 करोड़ खुटो, को 1000 करोड़ खुटो, कोई 2000 करोड़ खुटो, पोइ छा जो टैक्सेस असांजे मथां लॻी वेंदियूं आहिनि डिवाइड थी करे। गवर्नमेंट चवंदी बाबा फलाणी बैंक खुटी वई त हाणे दॿाए कम खे, हिते टैक्स पब्लिक जी वधाए, लोड पब्लिक ते, ग़रीब माण्हू मरी वियो। चओ राम। ॾिसो हाणे हर पासे ॻाल्हि हुलजी, नियत माण्हुनि जी वई आ खुटजी। ज़मानो भलो ही न आहे, छा ॼाणो दुनिया जा रंग बसण गोठ थो ॼाणे, छा ॼाणो दुनिया जा रंग बसण गोठ थो ॼाणे। सेकंड स्टैंजा अचे थी पई असांजे ख़ासि बुज़ुर्गनि जे लाइ, वॾड़नि जे लाइ, जिन तकलीफ़ूं कष्ट कशाला करे करे पोड़ा करे करे असांखे पालियूं ऐं उन विरांगे खां पोइ अची करे हिकिड़ो नओं वतन सेटल कयूं, नओं मुल्क सेटल कयूं। असां कॾहिं बि उन्हनि जो एहसान न लाहे सघंदासीं। हिकिड़ो बुज़ुर्ग इहो बयान थो करे पियो त असांजा पंहिंजा सभु विछड़िया, घर ऐं धड़ा छॾिजा। वीचार कयो कंहिंखे पंहिंजे घर मां लत हणी करे ॿाहिरि कढिजे, पंहिंजे घर मां, त उनजे मथां छा गुज़रंदी। ऐं कंहिं कंहिं महिल असांजा ॿार पंहिंजे वॾनि खे महीनो ॾींदा आहिनि त तव्हां असांजे लाइ कयो छा आहे। अरे प्यारा, असां तव्हांखे रेडीमेड रोटी ठाहे ॾिनी आहे त तव्हां खाओ, असांखे महिनत करणी पई आहे, असांखे महिनत करणी पई आहे। पंहिंजो जॻह, पंहिंजो मुल्क छॾे करे अची करे हिकिड़ो नओं वतन सेटल करण जे लाइ, पंहिंजो मुल्क सेटल करण जे लाइ हिते असां उहा महिनत कई आहे। तव्हांखे त ठहियो ठुकियो ग्रह मिलियो आहे तव्हां खाइण जे लाइ, तो तव्हां उहो खाए रहिया आहियो ऐं तव्हां चओ था तव्हां असांजे लाइ कयो छा आहे। असांजा पंहिंजा सभु विछड़िया, घर ऐं धड़ा छॾिजा, पर लंघणो पए बॉर्डर जे, अटारी बॉर्डर, वाघा बॉर्डर। असांजो सिंध वञणु थींदो आहे त उन पासे ई वञणु थींदो आहे। अॼु बि सिंध में रोहिड़ी दरबार आहे, असांजी सिंध में रोहिड़ी स्थान आहे, उते असांजी साईं वसण ॻोठ जी दरबार आहे, जंहिंजा 5 पिलर अॼु बि सिंधू दरिया जे अंदरि आहिनि। एतिरी साईं जी कृपा आहे उते सिंधू दरिया जे स्थान ते। हिननि फ़क़ीरनि जी वरी लीला अलॻि। मां थोड़ी ॿी संतनि जी ॻाल्हि थो कयां पियो त असांजी 3 पातशाही साईं अमरदास साहिब जन, पहिरीं पातशाही साईं पारूशाह, साईं वसण ॻोठ, 2 पातशाही, 3 पातशाही साईं अमरदास साहिब जन, आसे पासे वारियूं जॻहियूं सभु मिली वियूं। हाणे कयूं छा, ॿी जॻह हुजे त मिले न, संगत एतिरी अचे दरबार में, मापे ई न। दरिया शाह खे वेनती कनि त दरिया शाह थोरो तव्हां परे थी वञो, असांखे जॻह ॾियो त जीअं असां दरबार हिन पासे अॻियां वधायूं। ऐं थिए बि ईअं डिसंबर, जनवरी, फरवरी महीने में दरिया शाह सॼो पोयां हली वञे त वरी दरबार हेॾे अॻियां करे वठनि। ईअं कंदे कंदे असांजी दरबार जा जेके 5 पिलर आहिनि अॼु बि सिंधू दरिया जे अंदरि आहिनि। इहो हुन साईं जी लीला आहे। आई होप काजल वई हूंदी सिंध, रोहिड़ी दर्शन करे आयो, दीदार करे आयो रोहिड़ी दरबार जो। यू हैव सीन द नज़ारा वहां का, क्या बात। लंघणो पए बॉर्डर जे, मूंखे सिंध वञणो आहे, मूंखे पंहिंजे घर वञणो आहे, पंहिंजो मुल्क छॾे आया आहियूं, पंहिंजो शहर छॾे आया आहियूं। अॻियां थो वधां पियो। पंहिंजो मुल्क छॾे आया आहियूं, पंहिंजो शहर छॾे आया, पंहिंजो मुल्क छॾे आया आहियूं, पंहिंजो शहर छॾे आया। हाणे अॼु जी जनरेशन शुरूआत खां अॼु वॾा सभु फोन कंदा आहिनि त पहिरियों अखर छा चवंदा आहिनि। फोन कंदा आहियो त पहिरियों अखर छा चवंदा आहियो? हेलो। ये कहिड़ी रीति आहे? अंग्रेज़नि वारी रीति। हेलो 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 चवनि हेलो हेलो कनि था सभई ॾींहं राति। चओ झूलेलाल प्यारा विसरियो न था, टंग 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 टंग। हेलो हेलो कनि था सभई ॾींहं राति। चओ झूलेलाल प्यारा विसरियो न था। सभ खे ॿुधायूं कहाणियूं सिंधियुनि जूं, शहीद करणियूं पंहिंजे वॾनि जूं, शहीद करणियूं पंहिंजे वॾनि जूं, शहीदी करणियूं पंहिंजे वॾनि जूं। हो पंहिंजी ॿोली बि शान सां ॻाए बि, इहा ई असांजी हा क़ौम वधाईंदी आहे, इहा ई असांजी हा क़ौम वधाईंदी। आगे अभी स्वार्थ की दुनिया, कंहिंमें कोई मतलब पए न त कंहिंखे गुरुअ खे यूज़ कंदा आहिनि, झूलण खे यूज़ कंदा आहिनि।
समझो ॿिनि माण्हुनि जी नई मुलाक़ात थी हुजे हिकु दफ़ो ऐं कंहिंजो कंहिं में कमु फासे त लिखी मोकिलींदुसि जय वसणगुड व्हाट्सएप ते, मथां को रिप्लाई करे, या लिखी मोकिलींदुसि जय झूलेलाल, मथां कोई रिप्लाई करे, रिप्लाई कंदो त ज़रूरु मुंहिंजी ॻाल्हाइण थींदो ऐं मुंहिंजो कमु थींदो। अंदर में जेकी खोट आहे असांजी उहा घटि नथी थिए पई। व्हाट्सएप ते कन था जय वसण घोट, पर तां मिट जिन दिल जी खोट। और पहले जमाने में क्या था, आके पहले गले मिलते थे, लेकिन आज गले मिलना भी एक स्वार्थ हो गया। गले मिलना भी एक स्वार्थ हो गया। फोटो निकालेंगे गले मिलके, चाहे कितना भी बड़ा दुश्मन होगा सामने वालों को दिखाएंगे, बाबा देख मेरी सबसे बड़ी यारी है इसमें, मेरा फोटो आ गया फेसबुक पे अपलोड हो गया। व्हाट्सएप ते कन था जय वसण घोट, पर तां मिट जिन दिल जी खोट। पहिरियों हुई सिक तखली मिलण जी, पहिरियों ही सिक तखली मिलण जी, फेसबुक ते कन था फोटो अपलोड, हाणे था कन बस फोटो अपलोड, हाणे था कन बस फोटो अपलोड, हाणे था कन बस फोटो अपलोड। रोवन दुख ते खणी नाला रब जा, रोवन दुख ते खणी नाला रब जा, दीपू दीरू चए सब मतलब जा, यार मिलिया ही आहे। ओ छा जाणू, छा जाणू, छा जाणू दुनिया जा रंग वतन घोट तो जाने, छा जाणू दुनिया जा रंग वतन घोट तो जाने, छा जाणू दुनिया जा रंग वतन घोट तो जाने।